वालेकुम दोस्तों, छा कुछ तबियत सही है। मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमण ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल नज़ीर मेमण। मां अॼु रेडी कढी आहे, घटि में हलाईंदुसि। कल्ह मां अरबा बाज़ार लॻाई हुई, सो उहो बि सॼो ॾींहुं तव्हां सां गुफ़्तगू बि कई हुई, वीडियो बि ॾेखारियो। ऐं अॼु मां रेड़ीअ ते निकितो आहियां, घिटियुनि में, जीअं हमेशह निकिरंदो आहियां सुबुह सुबुह जो टाइम आहे। ऐं तव्हांखे मां विज़िट करायां गुलशन नदी जी। सुनसान घिटियूं लॻी पियूं आहिनि ऐं रड़ सब्ज़ीअ जो आवाज़ु निकिरंदो तॾहिं ई जेको आहे सो ॿाहिरि निकिरंदा माण्हू ऐं पोइ ई सब्ज़ी वठंदा। मां आइटम तव्हांखे सुबुह जो ॾेखारे चुको आहियां। बिह, पालक ऐं पली, सिर्फ़ु 3 आइटम। मुंहिंजी पली जेकी आहे उहा आहे अॼु अलाह तव्हांजो भलो करे 25 किलो, पालक 30 किलो ऐं बिह 20 किलो। इहे 3 आइटम आहिनि मुंहिंजा। ऐं मां निकितो आहियां अॼु घिटियुनि में। बिस्मिल्लाह। सही थो चए भाऊ, ॾिसो था मज़दूरी कनि था ऐं चवनि था पंहिंजो कमु। में त उहो ज़बरदस्त आहे न पंहिंजो कमु, हा न। हीअ पंहिंजे कम में एक्सपर्ट आहिनि, मां पंहिंजे कम में एक्सपर्ट थियां थो अञा। ॿियो ख़ैरु आहे न। तव्हां किथां जा पाण? सराइकी जो। अच्छा अच्छा, केतिरो कमु थियो अथव टाइम हिते? हा, अच्छा अच्छा। अलाह कंदो तरक़ी कंदव, मिस्त्री थींदव, वरी ठेकेदार थींदव। हा दोस्तो, हिते मां कल्ह अरबा बाज़ार लॻाई, मुंहिंजे घर जे जेको वेझो ई आहे। ऐं अॼु जेको आहे त मां हिन एरिए में जेको आहे सो पली, बिह वग़ैरह न खपाईंदुमि, पालक न खपाईंदुमि, छो जो हितां माण्हू कल्ह ख़रीदारी कई ऐं अॼु वरी न वठंदा। इन लाइ मूंखे वरी जेको आहे सो वञिणो पवंदो फेज़ 1, माना L7 खां वठी फेज़ 1 जो जेको पंधु आहे उहो 2 किलोमीटर पंधु आहे। सो मां आहिस्ते आहिस्ते रेडी करे ईंदुमि ऐं अॼु पंहिंजो होॾे माल ही हलाईंदुमि रेडीअ ते। बिस्मिल्लाह। चाचा बिह खपनि, पली खपे? पालक 60 रुपए किलो, 50 ॾिजो, पली 100 रुपए, बिह 100 रुपए। मुंहिंजे मथे ते पघर अची चुको आहे, मूंखे मज़ो थो अचे, तमामु घणो मज़ो थो अचे। ऐं मुंहिंजो वज़न बि इलाही आहे, इन लाइ ही ॼंगूं जेके हलायां थो बि मूंखे मज़ो थो अचे। मज़ो ईंदो आहे मूंखे, यकीन कयो मज़ो ईंदो आहे। हर कंहिं माण्हू जो पंहिंजो ज़हन आहे, पंहिंजा शौक़ु आहिनि। सो हीअ बि हिकिड़े शौक़ जो कमु आहे, पंहिंजो कारोबार आहे। बिस्मिल्लाह। वञ लॻी आहे। दोस्त पाणी मूंखे पीआरे थो। 900 मज़दूर, 1500 मिस्त्री। ही टाइल मार्बल था नो, टाइल आहे न? ही महिरबानी। तव्हां पाण केरु? सराइकी, भावलपुर दे? अच्छा सही, मुल्तान। महिरबानी। महिरबानी दोस्त, जज़ाकल्ला। उञ लॻी ही, सो साम्हूं ॾिठमि बोतल, मां जो पाणी पीजे दोस्तनि खां घुरिजे। ही भावलपुर मुल्तान जा दोस्त छोकिरा हुया जेके हिते कमु था कनि गुलशन नदी में। 1500 मिस्त्री जी ॾियाड़ी ऐं 900 रुपया मज़दूर। दोस्तो, अॻे छा थींदो त बेलचनि सां माण्हू ट्रकनि में गाॾियुनि जी जेकी रेती भरे ईंदा त लाहींदा। हाणे ॾिसो साइंस केॾी तरक़ी करे वई आहे, सिर्फ़ु उन जॻह ते बीह करे ऐं ट्रक पूरी कल्टी रेती जी, 1 मिंट जो कमु, 1 मिंट में माना रेती जी ट्रक ख़ाली। हिकिड़ो मिंट बि न लॻो ख़ाली। किलो हुजनि सर? 1/2 किलो साईं। बिह पालक वरिता ऐं मुंहिंजो अञा पंधु अॻिते आहे। अधु पंधु क्रॉस करे आयो आहियां, बाक़ी अधु। ही गाॾी वारा हे मलबो खणण आया आहिनि ऐं जंहिंजा आॾो ॾिसंदा आहिनि न त गाॾी काए ईंदा आहिनि, पोइ पैसनि ते हिननि खां वठंदा आहिनि। ही मलबो घणे में वरितो उस्ताद? हे मलबो घणे में वरितो? 500 चकर। अच्छा अच्छा सही। उछलींदव न तव्हां? उछलींदव वञी कंहिंखे या ॾींदव? अच्छा खणंदो, सही आहे। ही
कंहिं ॿिए हमरा वरितो आहे उनखे हिकु चकर जा 500 रुपया, पोइ जेतिरा चकर थिया खणंदो हुतां। हीउ जेको मलबो मां तव्हांखे ॾेखारियो न, इहो 500 रुपया चकर खणंदा ऐं मलबो बि हिननि जो ऐं पैसा बि हिकिड़े चकर जा वठंदा, पोइ जेतिरा चकर खणनि सो हे खणंदा पिया। तव्हां ॾिसो परे खां इहो हिन में इहो बि फ़ाइदो हूंदो आहे। गाॾी हिननि जी हूंदी आहे, मज़ूर 8-10 ॼणा हूंदा आहिनि, पोइ भरींदा आहिनि ट्रक खे 500 रुपया चकर जा, हुन खां बि वठंदा आहिनि जंहिंजो मलबो हूंदो आहे, गंद किचिरो हूंदो आहे। ऐं पोइ इहो खपाइनि, कंहिं भरा विझिणो हुजे जाइ की उन खे ॼण, हाणे उन्हनि जी मर्ज़ी आहे। हिन में बि फ़ाइदो आहे, सॼो ॾींहुं घिटियुनि में घुमंदा पिया। जेके बि तव्हां पंहिंजी शयूं इर्द गिर्द ॾिसंदा आहियो न, ऐं ॾिसो उन्हनि खे माण्हू कीअं उन्हनि खे रोज़ी था कनि उन्हनि में। हाणे ॾिसो मलबो इहो खणनि था पिया, इहो कंहिंजी सोच में ई न हूंदो, चवंदा उछलाईंदा हूंदा, पर उहो पाण था अचनि दर ते ऐं उन मां बि रोज़ी था कनि। दोस्तो फेज़ 1 पुॼी वई आहे ऐं मां तमामु घणो अॻिते निकिरी आहियां पंहिंजे घर खां, तक़रीबन 1.5 या 2 किलोमीटर अॻिते निकिरी आहियां पंधु ई पंधु। ऐं ॾिसो बिस्मिल्लाह, मां पहिरीं गली में अची वियुमि। शुक्र आहे कि आस्ते आस्ते कमु पर हलंदो। लेडीज़ घुरी आहे पली ऐं वो मुंहिंजे लाइ पाणी भरण वई आहे घर। दोस्तों पालक पली मुंहिंजी ख़तमु थी वई आहे, ख़तमु करे छॾी आहे। ऐं जेको आहे न बिह मुंहिंजा 3 या 4 किलो बचा आहिनि। मींहुं वसी पियो ऐं मौसम ख़ुशगवार थी वियो आहे, थधी हवा ऐं झुड़ बि आहे अञा, पर बिह मुंहिंजा थोरा बची पिया आहिनि। बिह बि मूंखे बचत में आहिनि ऐं मुंहिंजा 350 रुपया ई मूंखे बचा आहिनि ऐं मंझंदि जा 3 थी रहिया आहिनि। तव्हांखे ॾेखारियां माहौल। झुड़ लॻो पियो आहे ऐं हे मुंहिंजा बिह मूंखे बचत में आहिनि। सुभाणे जुमा बाज़ार आहे, मां हलाईंदुसि ऐं मां हींअर वञा थो घर, निंड करे ऐं वरी शाम जो थोरो ॿारनि सां गॾु घुमिबो। हीअ बचत में आहिनि मूंखे बिह ऐं मूंखे 350 रुपया बि बचा आहिनि।